नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी नाअहली वारो फ़ैसिलो अॼु ई मुअत्तल करण वारी इस्तदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह चयो आहे त इमरान ख़ान जी नाअहली रुगो हिकु सीट ते आहे। जेकॾहिं इमरान ख़ान ॿीहर चूंड विढ़णु चाहे त विढ़ी सघे थो, मथसि चूंड विढ़ण ते का पाबंदी नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह इमरान ख़ान जी नाअहली वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस सवाल कयो त दरख़्वास्त ते एतिराज़ कहिड़ा आहिनि। जंहिं ते इमरान ख़ान जे वकील चयो त हिकु बायोमेट्रिक जो एतिराज़ आहे ऐं ॿियो एतिराज़ इहो आहे त दरख़्वास्त सां गॾु इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जो सचो नकुल नाहे लॻल। इलेक्शन कमीशन अञा फ़ैसिलो जारी ई नाहे कयो, रुगो 2 सफ़ा मिलिया आहिनि। अदालत रिमार्क्स ॾिना त हिन केस में तकड़ छाजी आहे। जंहिं ते इमरान ख़ान जे वकील चयो त इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो वियो आहे, जॾहिं त खेसि अॻिते हली चूंड विढ़णी आहे। इलेक्शन कमीशन करप्ट प्रैक्टिस ते प्रोसिक्यूट करण जो बि चयो आहे। जस्टिस अतर मिनुल्लाह चयो त कमीशन रुगो शिकायत उमाणण जो चयो आहे। जॾहिं फ़ैसिलो ई नाहे त अदालत कहिड़े आर्डर खे मुअतल कंदी। तव्हां रजिस्ट्रार जा एतिराज़ ख़तमु कयो। इमरान ख़ान जे वकील चयो त मुख़्तसिर फ़ैसिलो दरख़्वास्त सां गॾु लॻायो आहे। जंहिं ते जस्टिस अतर मिनुल्लाह पुछाणो कयो त छा मुख़्तसिर फ़ैसिले जो सचो नकुल लॻल आहे। इमरान ख़ान जे वकील जवाबु ॾिनो त सचे नकुल लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। अदालत इलेक्शन कमीशन खां नकुल घुराए वठे। इलेक्शन कमीशन वेबसाइट ते फ़ैसिलो जारी कयो, पर खेनि सचो नकुल फ़राहम नाहे कयो वियो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं 3 ॾींहनि में तव्हांखे फ़ैसिले जो नकुल न मिलियो त असां हिन केस खे ॿीहर ॿुधंदासीं। उमेद कयूं था त 3 ॾींहनि अंदरि तव्हांखे सचो नकुल मिली वेंदो। अदालत रिमार्क्स ॾिना त इलेक्शन कमीशन खां सचो नकुल अचण ताईं फ़ैसिलो मुअतल नथा करे सघूं। जंहिं ते इमरान ख़ान जे वकील ख़दशो ज़ाहिर कयो त इलेक्शन कमीशन फ़ैसिलो तब्दील करे छॾींदी। जस्टिस अतर मिनुल्लाह चयो त इलेक्शन कमीशन आईनी इदारो आहे, फ़ैसिलो कीअं तब्दील थी सघे थो। पहिरीं बि नाअहली थींदी रही आहे, को सियासी तूफ़ान नाहे ईंदो। जंहिं कानून तहत इमरान ख़ान नाअहल थियो आहे, उहो त रुगो हिकु सीट ताईं आहे। जस्टिस अतर मिनुल्लाह वधीक चयो त जेकॾहिं इमरान ख़ान ॿीहर चूंड विढ़णु चाहे त विढ़ी सघे थो, मथसि चूंड विढ़ण ते का बि पाबंदी नाहे।